FM Bulletin. ऑपोजिशन ने ऑपोजिशन करना है और हुकूमत ने भी ऑपोजिशन का किरदार अदा करना है, तो हुकूमत कौन चलाएगा? Imran Khan's feelings were hurt. He was upset. Someone called him a donkey. So he sent his friends to the hall of the National Assembly to abuse the mothers and sisters of the members of the leaders of the opposition. हमारे सब तस्वीर से जनाब स्पीकर, मैंने एक्सपेक्ट कर दिया। जनाब स्पीकर, आप मुझे लफ्ज दो। तारीख में सबसे बदतरीन दिन था। आपको इसका सियासी प्राइस पे करना पड़ेगा। तो उस ओहदा पे जिस पे आप बैठे हो, जिस तरीके से उसकी तौहीन की, कोई जमहूरी पसंद पार्लियामान का मेंबर उसको बर्दाश्त नहीं कर सकता। अगर आज आप कोशिश करेंगे कि मेरा स्पीच को एडिट करे, सेंसर करे, आपके वजीर आजम का पसंद का नापसंद का स्पीच हो, तो ऐसे नहीं हो सकता है जनाब। आपका एक खानदान हो, आपसे नहीं पूछा कि क्या ये तरीका है पाकिस्तान को चलाने का? सिलेक्टर्स के बारे में क्या सोचेंगे जिन्होंने ये नाकाम तरीन सिलेक्ट किया? वो तो पहले से हमारे लिए शर्मिंदगी के बायस थे, अब जो लाने वाले हैं उनके लिए भी शर्मिंदगी के बायस है। बजट मुआशी हमलो हो, बजट कूड़ ते बधल आहे। 4 सैकड़ो ग्रोथ कूड़ आहे। जेकॾहिं हालतूं एतिरियूं बहितर आहिनि त पोइ अॼु ई IMF प्रोग्राम मां निकिरो। क़ौमी असम्बली में बजट इजलास दौरान बिलावल भुट्टो ज़रदारी जी हुकूमत ते तनक़ीद। बिलावल चयो त ख़बरदार कंहिं नाजाइज़ ऐं नालाइक़ हुकूमत जे लाइ रियासत मदीना जो लफ़्ज़ इस्तेमालु कयो। एहसास जो राग अलापींदड़नि खे अवाम जो एहसास ई नाहे। सूबनि खे NFC अवार्ड मिलण ताईं हर बजट फ्रॉड आहे। अवाम महांगाई जे सुनामी में बुॾी रहियो आहे। खेनि तक़रीरुनि बदिरां मसइलनि जो हल घुरिजे। बिलावल चयो त PTI हुकूमत में गॾहनि जो अंग वधियो, जेका हुकूमत जी वॾी कामयाबी आहे। ये एक काम है इमरान खान साहब का, मैं भी समझता हूं ये बहुत बड़ा अचीवमेंट है। आपको भी इस पे ज्यादा प्रमोशन करना चाहिए। 2020 to 2021 the population of horses has stagnated in Pakistan, मगर the population of donkeys has increased drastically. तो गोरे तो उतने ही हैं, मगर PTI के दौर में नया पाकिस्तान में तो गधों के तादाद में इजाफा हुआ है। जनाब स्पीकर, आपको मुबारक हो। थैंक यू। वफ़ाक़ी वज़ीर हमाद अज़हर जी तक़रीर शुरू थींदे ई अपोज़िशन लीडर शहबाज शरीफ़ ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी ऐवान मां उथी हलिया विया। हमाद अज़हर तरफ़ां ॿिन्ही अॻवाननि खे तक़रीर ॿुधण जो चैलेंज। हमाद अज़हर चयो त करप्शन जा दाग़ अंग्रेज़ी ॻाल्हाइण सां साफ़ न थींदा। जिन कॾहिं कारोबार नाहे कयो, उहे ॿुधाए रहिया आहिनि त मईशत कीअं हलाइणी आहे। असांखे माण्हुनि वोट ॾेई ऐवान में मोकिलियो, असां 20 या 20 सैकड़ो जे बुनियाद ते न आहियूं आया। क़ौमी असम्बली में ख़िताब दौरान हमाद अज़हर चयो त शुक्र आहे त असांजे तकनि में माण्हू एड्स विघे न पिया मरनि। वफ़ाक़ी घरू वज़ीर शेख रशीद चयो आहे त पाकिस्तान में कानून रुगो ग़रीबनि जे लाइ हरकत में ईंदो आहे। वॾनि माण्हुनि जो शान ॾिसी उन्हनि ख़िलाफ़ एक्शन नाहिनि वठंदा। हाणे ग़रीबनि बदिरां वॾनि चोरनि खे पकड़ींदासीं। इस्लामाबाद में ॾोहनि जो ख़ात्मो असांजो मिशन आहे। IG खे हिदायत कई आहे त इस्लामाबाद खे मंशियात खां पाक कयो वञे। जॾहिं स्टील मिल्स 2015 खां बंदि पियल आहे त ऑफिसर्स को कम ई न पिया कनि त पोइ प्रमोशन्स छो मिलणु घुरिजनि। सुप्रीम कोर्ट स्टील मिल्स जे ऑफिसर्स जी तरक़ियुनि वारी दरख़्वास्त रद्द करे छॾी। स्टील मिल्स जे ऑफिसर्स दरख़्वास्त में प्रमोशन ॾियण जो हुकुम ॾियण जी इस्तदा कई हुई। अदालत समूरियूं दरख़्वास्तूं रद्द करे छॾियूं। सिंध हाई कोर्ट बहरिया टाउन वाक़े जी जुडिशियल इंक्वायरी बाबति दरख़्वास्त ते धुरियुनि खे नोटिस जारी करे छॾिया। 22 जून ताईं जवाब तलब। अदालत तरफ़ां बहरिया वाक़े ख़िलाफ़ दाख़िल दरख़्वास्तूं गॾाइण जो हुकुम। दरख़्वास्त गुज़ार सजाद चांडियो मौक़िफ़ इख्तियार कयो त हिक वाक़े जे केस में हज़ारे शहरनि खे नामज़द करे 200 माण्हुनि खे गिरफ़्तार कयो वियो। मां प्रोफेसर आहियां, मूं ते दहशतगर्दीअ जो केस दाख़िल कयो वियो। अदालत रिमार्क्स ॾिना त जेसिताईं जांच मुकमल नथी थिए तेसिताईं इन खे बदनीयती नथो करार ॾेई सघिजे।
SUP सरबराह सैयद जलाल महमूद शाह सिंध एक्शन कमेटी जे अॻवाननि सां गॾु सेंट्रल जेल कराची पहुची क़ौम परस्त अॻवाननि ऐं कारकुननि सां मुलाक़ात कई। जलाल महमूद शाह बहरिया टाउन केस में गिरफ़्तार अॻवाननि ऐं कारकुननि खे सहकार जी ख़ातिरी कराई। SUP सरबराह सुभाणे लांढी जेल में जस्कम चेयरमैन सनान खान कुरैशी सां मुलाक़ात कंदो। सुप्रीम कोर्ट जूनियर क्लर्क की बहाली खिलाफ IG सिंध की अपील रद्द करे छड़ी। जूनियर क्लर्क सुहेल शौकत की बहाली खिलाफ अपील ते ॿुधणीअ दौरान अदालत पुछाणो कयो त पुलिस जूं अपील्स मुद्दे ख़ारिज छो हूंदियूं आहिनि। एडिशनल एडवोकेट जनरल ॿुधायो त गैर क़ानूनी भर्तियुनि जी इंक्वायरी में सुहेल शौकत खे बरतरफ़ कयो वियो हो पर सर्विस ट्रिब्यूनल खेस बहाल कयो। अदालत रिमांड सुञा त जॾहिं दस्तावेज़ ग़लति हुआ त IG सिंध खिलाफ कार्रवाई छो न थी। एडिशनल एडवोकेट जनरल ॿुधायो त अॻूणे IG खिलाफ नैब रेफरेंस दाख़िल थी चुको आहे। अदालत सिंध पुलिस की अपील रद्द करे छॾी। कराची ऐं हैदराबाद समेत सिंध के ॿियनि शहरनि में कोरोना वैक्सीन जो स्टॉक ख़त्म। सूबे में 40% वैक्सीनेशन सेंटर्स आर्जी तौर बंद। सेहत खाते जो चवणु आहे त 20 जून ताईं वैक्सीन जो नओं स्टॉक अची वेंदो। खैबर पख्तूनख्वा और बलोचिस्तान की नए माली साल की बजट अॼु पेश कई पई वञे। खैबर पख्तूनख्वा की बजट जो काथो 1118 अरब रुपया लगाया वियो आहे। बलोचिस्तान की बजट में गैर तरक्याती मद में 370 अरब, तरक्याती प्रोग्राम के लिए 180 अरब रुपया मखसूस करण जो इम्कान, 500,000 नयूं नौकरियों और 10% ताईं पघारन में वाध की तजवीज़। मुखालिफ धुर के मेंबर्स जो ऐवान ॿाहिरां एहतजाजी कैंप जारी। बलोचिस्तान असेंबली ॾांहुं वेंदड़ रस्ता और रेड ज़ोन सील, रस्ता बंद हुजण सबब ट्रैफिक मुअतल। तंगवानी लॻ कारह तकरार तां ॿिनि धुरनि में झेड़ो, 12 ॼणा ज़ख़्मी। गुजराणी बिरादरी में झेड़े दौरान एक ॿिए मथां डंडन जो वसकारो। अब्बास गुजराणी, दोस्त अली और ख़ालिद गुजराणी समेत 12 ॼणा ज़ख़्मी थी पिया। लाड़कानो शहर में गंदगी खिलाफ रहवासियों जो सूबाई वज़ीर सुहेल अनवर सियाल के घर आॾो धरणो। इंतजामिया खिलाफ नारेबाजी। मुजाहिरीन जो चवणु आहे त शहर में गंदगी सबब बीमारियों पखिड़िजी रहियूं आहिनि पर सूबाई हुकूमत के कदम नाहिनि खयां। गुड्डू बैराज में मुहाणनि जी ॿेड़ी ऊंधी थियण सबब 2 ॼणा ॿुॾी विया। मुमताज़ सोलंकी खे बचाया वियो। वाहिद बख़्श सोलंकी जी ॻोल्हा जारी। मुहाणनि मूजिब मच्छीअ जे शिकार दौरान ॿेड़ी ऊंधी थी पई। ॿेड़ीअ ते 2 ॼणा सवार हुआ। ॾुकारल ॾेह थर के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में वसकारे बाद माण्हुनि जे कुमायल चेहरनि ते मुर्क मोटी आई। छाछरो और भर पासे में तेज़ हवाउनि सां बरसात बाद रहवासियों तरफां ख़ुशी जो इज़हार। क्रिकेट के मदाहन लाइ अॼु तारीख़ी ॾींहुं। पाकिस्तान अॼोके ॾींहं ते चैंपियंस ट्रॉफी के फाइनल में रिवायती हरीफ भारत के शिकस्त ॾिनी। 8 नंबर ते मौजूद पाकिस्तानी टीम लंदन में भारतीय टीम के शिकस्त ॾेई नई तारीख़ रक़म